मिलंदो पर जेकॾहिं दुनिया में ये कम सब थिया हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेका इहे कम सब थी विया हाणे मौलवी साहब का घटि शिरक बि मूंखां थी वियो खून बि मूंखां थी वियो आहे ज़िना बि इलाही दफ़ा थी वई आहे अॼु बिना वाइदो ॿुधोसीं हीउ त कमु घणो थी वियो हाणे ॾे ख़बर का घटी आहे या कोन्हे क़ुरान फरमाए थो घटी आहे क़ुरान फरमायो घटी आहे इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा हर वक़्तु क़ुरान केॾो रब महिरबान आहे छा थो चवे त जंहिं ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं तौबा कई فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما फरमाई दे कि ये सब गुनाह तो कर चाहे तू मुझे जरूरत है कि मुका माफी वरती तो गुनाह तो माफ करे छड़ी न पर जेतरा गुनाह लिखवा ओतरी वरी नेक क्यों लिखी छड़ी न अल्लाह बख्शन हा अल्लाह के दर में तो बताए तो इंशाअल्लाह गुनाहन का बचो अल्लाह ताला ताला सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए ऐं क़ुरान में जेके ॻाल्हियूं ॿुधंदा इहे हक़ ऐं सच आहिनि अल्लाह ताला इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते असांखे सही यकीन ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।